नालो छा आहे? ज्ञान नालो आहे ज्ञान। मोबाइल में नक्शो आहे न तव्हां उहो ॾेखारियो, ये ॾेखारे थो। ऐं अदा तुंहिंजो नालो छा आहे? लखू। ही घर कंहिंजो आहे साम्हूं? इहो तुंहिंजो आहे। तुंहिंजे प्लाट जो नंबर कहिड़ो आहे? 170। ठीकु आहे। 170 में लखू घर ठाहे वेठो आहे। 169 प्लाट आहे हिन अदे जो, ज्ञान जो। ज्ञान वल्द राधेश्याम ही नक्शो आहे, रजिस्ट्रियूं मौजूद आहिनि, खाता आहिनि, दाख़िला आहे, हर शइ मौजूद आहे हिते। वाहिद बलोच जेको आहे 108। हिकिड़ो मिनट। ही प्लाट जो ये प्लाट का नक्शा है। परतो के वल्द मोती खातो आहे, दाख़िला आहे, धीरो वल्द मोती। धीरे ना डॉक्यूमेंट्स, दाख़िला, खाता वगैरह मुकियो त असांखे 18 साल थी विया आहिनि हिन ज्ञान जो प्लाट रहियो आहे। हमीद कुरैशी लिखी हिन खे ॾिनो आहे, हिन वटि डॉक्यूमेंट आहिनि। असीं पाड़े में गॾु वेठा आहियूं, हीउ रड़ियूं करणु लॻो आहे। पोइ हाणे साहब कंहिंखां वरितो आहे, कीअं वरितो आहे, असांखे ख़बर न आहे इन मसइले जी। बाक़ी इहा आहे त असां जॾहिं असांखे हिन में दाख़िल थियासीं पंहिंजो रजिस्ट्री हिन स्मार्ट टोन में 18 सालनि खां वठी ही ज्ञान जो प्लाट हो, ज्ञान जे हवाले हो ऐं सॼो सिस्टम इहो। पोइ साहब हिते खुली कचहरी कई, साहब जो ज़हन मूं ठाहियो त सर प्लाट हिननि जो हिकु मामा भाणेजा आहिनि पाण में, ऐं सुभाणे के मसइला मसाइल थी पवंदा। तव्हां चङा माण्हू, इज़त वारा माण्हू, सुठा माण्हू, हिन मसइले खे जेको आहे सो घटि करियो त सुठी ॻाल्हि आहे। पोइ हिननि पाण में को डिस्को होटल ते मसइलो बि रखियो, को हमीद कुरैशी, मुन्नू शाह, हीअ सभु पाण में वञी कयूं। पोइ मूंखे चए तूं कोलिन जो त साइड तो ॻाल्हाई। पोइ असां हिन मसइले खे छॾे ॾिनो, असां मसइले खे छॾे ॾिनो। वरी हींअर को हुननि विकिणी अॻिते करे ऐं ॾिनो आहे। वरी को ॿिए कंहिंखे त उन कमु बि कयो, उनखे वरी ज्ञान मना कयो त प्लाट मुंहिंजो आहे, न का कमु कर। त हिन वरी पंहिंजो कमु पंहिंजो स्टार्ट कयो त वरी वाजपेयी खे घुरायो। पोइ हिन जूं मायूं निकिरी वियूं हलियूं, मायूं निकितियूं त आयूं त चयो बाबा हीउ प्लाट असांजो आहे, न ठाहियो। त वाजपेयी चयो त बाबा इहा प्लाट मुंहिंजो आहे, हिननि जो प्लाट कोन्हे। पोइ हाणे छा सिस्टम आहे अॻिते उहो त अलाह खे ख़बर आहे। असांखे पाड़े में इहा ई ख़बर आहे त जेको ही ज्ञान जो प्लाट आहे पहिरीं शुरूअ में न हिन कंहिंखे खपायो आहे, न ॾिनो आहे, न वरितो आहे। हाणे साहब खे कंहिं ॾिनो आहे, कंहिं वरितो आहे, उहो अलाह खे ख़बर आहे छा आहे।